सागड़ के तमाम नंढा वॾा शहर जंहिंमें टंडो आदम शहदादपुर संजोरो शाहपुर चाकर खिपरो समेत जेको आहे नंढे वॾनि इलाइक़नि ऐं शहरनि बराड़ियुनि में जेको आहे बारिश जो जेको मुसलसल 12 कलाक जेको आहे बारिश जो सिलसिलो जारी आहे। किथे तेज़ किथे हल्की बारिश जेके हिकु जहिड़ी बारिश जो सिलसिलो जारी आहे ऐं मुतवक़ा आहे त अचण वारे जेका 24 कलाक जेका उहा तमामु घणा जेका बारिश जे हवाले सां जेका हूंदा। ॿिए पासे जेका मानसून जे हवाले सां जे ॻाल्हि कजे त डिप्टी कमिश्नर सागड़ पारां जेको आहे मानसून खां अॻु जेको आहे कई मीटिंगूं कई वियूं जंहिंजो मक़सदु हो त सागड़ में मानसून खां पहिरीं जेको आहे सेम नाला बरसाती नाला जेका आहिनि उन्हनि खे साफ़ु कयो वञे। पर उनजे बावजूदि सागड़ जे जेका नंढा वॾा शहर उन में बारिश जे करे जेको आहे तमामु घणो जेको पाणी जेको मौजूदु आहे। नंढा जेका निजी जेका इलाइक़ा आहिनि जेका हेठियां इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेको तमामु पाणी मौजूदु आहे। बारिश जो जेको सिलसिलो आहे उहो मुसलसल जारी आहे ऐं मुतवक़ा आहे त अचण वारे 24 कलाकनि में जेको सिलसिलो जेको जारी रहंदो। ॿिए पासे नारा कैनाल खे जेको आहे मतिलबु हावी रेन जे करे जेको बंदि करे छॾियो आहे ऐं उते जेको पाणी जेको बंदि आहे। पर सागड़ जी ॻाल्हि कजे त हेठिनि इलाइक़नि जी ॻाल्हि कजे त उते जेको आहे बोड़ वारी सूरत हाल जेके आहे हाणे खां शुरू थी वई आहे। इंतिज़ामिया जेके नाले मातर जेको आहे हिते मौजूदु न आहे। पर हिते जेको आहे एडमिनिस्ट्रेटर जेको आहे ख़ाली शमीर ख़ान जेको हू अकेलो घुमे पियो ऐं मैनुअल तरीक़े सां जेको पाणी कढाइण जी कोशिशि कई पई वञे। हैवी मशीनूं जेके आहिनि हिते मौजूदु न आहिनि। ड्रेनेज स्टाफ मौजूदु न आहे। डिप्टी कमिश्नर सागड़ जेको आहे उहो पाण मौजूदु न आहे ऐं उनजो कंट्रोल रूम जेको आहे हुते गैरफ़ाल जी।